प्लाज़ा साने बाबति अदालती कमीशन में इलेक्ट्रिक इंस्पेक्टर एक शाहिद फायर ब्रिगेड मुलाज़िम ऐं डीजी रेस्क्यू जो बयान कलमबंद कयो वियो। फायर ब्रिगेड मुलाज़िम जो चवणु आहे त घुर्बल हिफ़ाज़ती औज़ार ऐं सामान न हुअण सबबि इमारत में दाख़िल न थी सघियो। जुडिशल कमीशन जो इजलास अणॼातल मुदे ताईं मुलतवी कयो वियो। फायर ब्रिगेड मुलाज़िम दानिश अली कमीशन खे ॿुधायो त हू सुबुह 10:20 ते गुल प्लाज़ा पहुतो हो। दानिश अली कमीशन खे ॿुधायो त हू इमारत जे अंदरि दाख़िल न थी सघियो छो त वटसि घुर्बल हिफ़ाज़ती औज़ार ऐं सामान मौजूदु न हुआ। गुल प्लाज़ा साने बाबति क़ाइम जुडिशल कमीशन आॾो DG 1122 पेश थियो जिते दानिश खां आॾी पुछा कई वई। इलेक्ट्रिक इंस्पेक्टर परवेज़ अहमद कमीशन आॾो पेश थियो। ॿुधणी दौरान इलेक्ट्रिक इंस्पेक्टर कमीशन खे ॿुधायो त इलेक्ट्रिक इंस्पेक्टर लोड ऐं इंस्पेक्शन जो जाइज़ो वठंदो आहे। कमीशन जे सरबराह जस्टिस आगा फैसल सवाल कयो त इंस्पेक्शन दौरान छा छा कयो वेंदो आहे। इलेक्ट्रिक इंस्पेक्टर जवाब ॾींदे चयो त बिजली जे इंफ्रास्ट्रक्चर जो जाइज़ो वठणु संदन ज़िम्मेदारी आहे जॾहिं त फायर फाइटिंग सामान जी एक्सपायरी बि चेक कई वेंदी आहे। ॿुधणी दौरान इंस्पेक्टर अमीन इंकशाफ कयो त 20 सालनि खां इंस्पेक्शन मुअतल आहे। अदालती कमीशन पुछाणो कयो त उन जे पोयां कहिड़ो सबबु आहे। इलेक्ट्रिक इंस्पेक्टर ॿुधायो त खेनि डिपार्टमेंट पारां रोकियो वियो हो जॾहिं त एनर्जी मिनिस्ट्री बि इंस्पेक्शन खां मना कयो हो। उन हवाले सां जारी कयल नोटिफिकेशन बि कमीशन आॾो पेश कयो वियो। उन मौक़े ते जस्टिस आगा फैसल रिकॉर्ड लाइ हिदायत कई त नोटिस इरिगेशन एंड पावर डिपार्टमेंट पारां 2003 में जारी कयो वियो हो। कमीशन वधीक कार्रवाई जारी रखंदे मामले जी जांच करे रही आहे। उन मौक़े ते चीफ फायर ऑफिसर हुमायूं खान खां आॾी पुछा कई वई। चीफ फायर ऑफिसर हुमायूं खान ॿुधायो त मोहम्मद बाबर वटि फायर फाइटिंग जी तरबियत या तालीम मौजूदु न हुई ऐं हू गुल प्लाज़ा ऑपरेशन में शामिल न हो। हुमायूं खान चयो त मोहम्मद बाबर जी मुक़ररी जो आर्डर अदालत में चैलेंज थियल नाहे ऐं उहिदे जी ख़ाली जॻहियुनि ते ग्रेड 18 जा ऑफिसर मौजूदु हुआ। प्रमोशन जे ऑफिसरनि जी अहलियत जे बुनियाद ते वक़्ती चार्ज ॾिनी वई। हुमायूं खान वज़ाहत कई त फायर ब्रिगेड ऐं अर्बन सर्च एंड रेस्क्यू हिकु ई इदारो आहिनि ऐं हुन 1991 में फायर फाइटर तौरु मुक़ररी हासिल कई जॾहिं त 2009 खां फायर ब्रिगेड में भर्तियूं बंदि आहिनि ऐं 22 मां 12 उहिदा ख़ाली आहिनि। रिम्पा प्लाज़ा जे मालिकनि जे तंज़ीम जो चेयरमैन वकील मुस्तफ़ा सफ़वी जुडिशल कमीशन अॻियां रोस्ट्रम ते पेश थियो ऐं गुल प्लाज़ा जी इमारत बाबति ॻणतीअ जो इज़हार कयो। जस्टिस आगा फैसल रिमार्क्स ॾींदे चयो त ॼाणायल शिकायत लाइ ही फोरम मुनासिब नाहे। कमीशन सिर्फ़ पंहिंजे तइ थियल दायरे अख़्तियार अंदरि कार्रवाई कंदी।